अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ कोटड़ी की खबर ॾिनाल तो कोटड़ी में लूंड اتحاد ज़िले ॼामशोरो पारां पाक फौज जी हिमायत ऐं मोदी सरकार खिलाफ अलमदीना चौक खां रैली कढी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ॼामशोरो ऐं कोटड़ी खां ॾियणो आयो वियो। रैली में शरीक लूंड बिरादरी जे माण्हू पाक फौज जिंदाबाद ऐं मोदी सरकार मुर्दाबाद जा नाराबाजी करे रहिया हुआ। रैली जी अॻवानी लूंड اتحاد ज़िले ॼामशोरो जो अॻवान कादिर बख्श लूंड, मोहम्मद बख्श लूंड, अली शेर लूंड, मुराद अली लूंड, अली गुल लूंड ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते लूंड बिरादरी जे माण्हुनि चयो त असीं सिंध में रहंदड़ लूंड बिरादरी पाकिस्तान जी फौज सां इंच इंच जे गॾु आहियूं। पाक फौज हिंदुस्तान जो जंगी जहाज किराए पायलट गिरफ्तार करे क़ौम जो घाट ऊंचो कयो आहे ऐं बाद पाकिस्तान जी हुकूमत ऐं पाक फौज मुल्क दुश्मन भारत जे गिरफ्तार पायलट अभिनंदन खे आज़ाद कयो वियो। हिननि चयो त पाकिस्तान जंग नथो चाहे, पाक फौज ऐं मुल्क जी आवाम अमन जी ख़्वाहिशमंद आहे, पर नरेंद्र मोदी जी जंगी जुनूनियत ख़िते जो अमन तबाह करण जी साज़िश करे रही आहे। इंडिया जी मीडिया सॼो ॾींहुं कूड़ा ड्रामा करण में पूरी आहे। इंडिया जी मीडिया आवाम खे गुमराह करे रही आहे। इंडिया जंग खां मुड़ी वञे त बहितर आहे, न त इंडिया दुनिया जे नक्शे क़दम तां मिटिजी वेंदो। हिननि चयो त पाक फौज सां हर मोड़ ते गॾु आहियूं, पर असांजे रत जी ज़रूरत पई त पाक फौज सां गॾु जंग में अॻियां हूंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।